पेरूमल थाने की हद में पुलिस पारां कूड़ो मुकाबलो ॼाणाए क़तल कयल खिप्रोवासी अलीअज़र रुंजो जे वारसनि सर्वे जमायत जे माण्हुनि ऐं STP पारां मुसलसल एहतजाज खां पोइ ईद जे ॿिए ॾींहुं बि अलामती बुख हड़ताल जारी रखी आहे ऐं समूरे वाक़े जी अदालती जांच कराइण जो मुतालबो कयो आहे। मुसलसल 20 तारीख़ 21 तारीख़ खां वठी मुसलसल एहतजाज रिकॉर्ड करायूं पिया, धरणनि जी सूरत में, रैलियुनि जी सूरत में, हज़ारे माण्हुनि खां वठी अॼु असांजो एहतजाजी कैंप ईद वारे ॾींहुं ई असां शुरू कई आहे, जेको उनखे ॿियो ॾींहुं जी थियो आहे। ऐं जेको वज़ीर आला नोटिस वरितो आहे उन मंझि पुलिस कमेटी जोड़ी वई आहे। असांखे उहा पुलिस कमेटी जेका इंक्वायरी कंदी उहा असांखे मंज़ूर कोन्हे का। ऋतु मुक़ाबिलो ॼाणाए 2 नौजवान शहीद कया विया आहिनि, तंहिंमें पुलिस SSP सांगड़ ऐं उनजी सॼी टीम शामिल आहे। हाणे उन्हनि जूं बदिलियूं कयूं आहिनि, के लाइन हाज़ुर कया विया आहिनि ऐं कमेटी बि ठाही आहे, पर असांखे पुलिस ते यकीन न आहे। पुलिस जे ख़िलाफ़ पुलिस कहिड़ी जांच कंदी? असीं चवंदा जुडिशियल इंक्वायरी कजे, GIT जोड़िजे। असां सभु खां पहिरियां त हिन जे मामले जी मज़म्मत कयूं था ऐं इन खां अलावा हाणे जेको इन में साफ़ शफ़ाफ़ मेंबर लॻाई करे इन जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे। हिकिड़ो अॻे शहरनि में असांजे माण्हुनि खे माने हीअ असांजी जेका पुलिस जेका असांजे हिते हिफ़ाज़त करणु खपे जंहिंखे, उहा असांजा बचा बेगुनाह खणे वञे थी, उन्हनि खे उन लाश असांखे माणे थी। असांखे इन तमामु मज़म्मत करियूं था ऐं इन अदालती जांच थियणु खपे। पुलिस वरी पुलिस जी बाहि उहा त वरी उन्हनि सां गॾिजी ईंदी हली। बुख हड़ताल वेठल माण्हुनि मुतालबो कंदे चयो आहे त वाक़े जी अदालती जांच कई वञे, ॿी सूरत में हू एहतजाज जो दाइरो वधाईंदा। कैमरामैन माउजी कुमार ऐं फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिप्रो।